चीनासी नवा खे आगाह कंदा हलो। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त अटो 4 सालनि में 35 रुपयनि मां वधी 90 रुपयनि ताईं पहुतो आहे। वज़ीर आज़म जे हिदायतुनि ते अटे बाद सस्ते गिह जो स्कीम पिणु शुरू कई वई आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो आहे त यूटिलिटी स्टोर ते अटो 40 रुपया किलो दस्तियाब आहे। हुन चयो त ख़ैबर पख्तूनख्वा में सस्ते अटे जी फ़राहमीअ लाइ वधीक 100 यूनिट ठाहिया पिया वञनि। मरियम औरंगज़ेब जो चवणु हुयो त हुकूमत गिह ते 3 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾेई रही आहे। मरियम औरंगज़ेब चयो त इमरान ख़ान पंहिंजे हुकूमत बचाइण ख़ातिर अवाम जे मुश्किलातुनि में इज़ाफ़ो कयो। गुज़िरियल हुकूमत मुल्क खे बहिराननि ॾांहुं धिके छॾियो आहे। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त इत्तेहादी हुकूमत अवाम खे सहूलियतूं ॾियण लाइ कोशिश आहे। आगाह कयूं पिया। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त अटो 4 सालनि में 35 रुपयनि मां वधी 90 रुपयनि ते पहुतो आहे। चीनासी नवा खे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म जे हिदायतुनि ते अटे बाद सस्ते गिह जी स्कीम पिणु शुरू कई वई आहे।